नाज़रीन, भेड़िया सिटी में पाकिस्तान तहरीक इंसाफ के अगवाननि शहरनि तरफ़ां जश्न आज़ादी जो ॾिहाड़ो भरपूर जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। उन हवाले सां ॾिसूं था यूसुफ इब्राहिम सुमरो जी हीअ रिपोर्ट। पाकिस्तान तहरीक इंसाफ जे जेके अगवान आहिनि अॼु जो जेको 14 अगस्त जो ॾिहाड़ो आहे भरपूर नमूने सां मल्हाए रहिया आहिनि। अचो साणनि ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक हिन जो छा चवणु आहे। आज के दिन हम 14 अगस्त जो है ना खान साहब की कॉल पे और जो है ना हम 14 अगस्त पे पाकिस्तान जो है ना आज़ाद हुआ था, उस हिसाब से हम इंडिपेंडेंट डे मना रहे हैं। पर हमें बहुत अफसोस है कि हम आज़ाद तो हो चुके हैं पर असल जो है मेंटली ग़ुलामी जो है ना अब तक हमें आज़ाद नहीं करती। हमें किसी भी पाकिस्तानी शहरी को जमहूरी हक़ नहीं मिलता और कोर्ट्स में जो है ना अपना अदलिया आज़ाद नहीं है, ब्यूरोक्रेट्स आज़ाद नहीं है। अॼो को ॾींहुं असां 14 अगस्त मल्हाए रहिया आहियूं। क़ाइद आज़म ॾिनो आहे असांखे आज़ाद मुल्क ठाहे ॾिनो आहे, पोइ असां अॼु बि ग़ुलाम आहियूं। त अॼु असां हिते नौशहर फ़रोज़ में पाकिस्तान जी जश्न आज़ादी पिया था मल्हायूं। ये असांजे लीडर इमरान ख़ान जो स्पेशली सॼे पाकिस्तान जी अवाम खे पंहिंजो आर्डर हो त सॼे पाकिस्तान जी अवाम रैलियूं कढे, पाकिस्तान जी जश्न आज़ादी मल्हाए। पाकिस्तान जेको ठहियो हो त हू क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना हिकिड़े अज़ीम मक़सद लाइ ठाहियो हो पाकिस्तान, त जंहिंजो मक़सदु हो त दुनिया जी इमामत करणु। पर असां जो को कुदरती असां उहो मक़ासिद हासिल न करे सघियासीं। अॼु असां इहे वचन था कयूं त पाकिस्तान जंहिं मक़सद लाइ ठहियो इस्लामी फलाही रियासत इंशाअल्लाह पाकिस्तान खे ठाहींदासीं। असांजो हीउ क़ौमी ॾींहुं आहे, असांखे मल्हायूं था, पर असांखे ख़ासि कर में इमरान ख़ान साहिब जी बि असांखे हिदायत आहे असांखे बिल्कुलु त तव्हांखे इहो ॾींहुं लाज़मी मल्हाइणो आहे। छो त कुझु माण्हू सम्झनि था त शायदि PTI जेका पार्टी आहे उहा अगेंस्ट आहे पाकिस्तान 14 अगस्त मल्हाइण जे। असां उन्हनि खे इहो ग़लति करणु साबित था करणु चाहियूं त असां न, असां उन्हनि खां वधीक पाकिस्तानी आहियूं। छो त असांजो लीडर इमरान ख़ान आहे त असां बिल्कुलु उन्हनि खां वधीक पाकिस्तानी आहियूं। तो इहो ई चवणो हुयो त अॼु जेको ॾिहाड़ो असां जेको मल्हाए रहिया आहियूं असांखे ॾाढी ख़ुशी बि थिए पई ऐं असांखे ॾुख बि आहे त असांजो जेको अॻुवान आहे इमरान ख़ान उहो हींअर जेल जी सलाख़ुनि जी पोयां आहे। असांखे हुकुम हुयो त अॼोको जेको 14 अगस्त जो ॾिहाड़ो आहे भरपूर नमूने सां मल्हायो वेंदो। कैमरामैन राणा शिजात सां गॾु यूसुफ इब्राहिम सुमरो SS न्यूज़ भेड़िया सिटी।